जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 21 ऑगस्ट 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास शुक्ल पक्ष जी पंचमी तिथि नाग पंचमी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में बि थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा बि योग बीठा आहिनि। अॼु जो ॾींहुं सुठो गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु जे ॾींहं में हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। कार्यस्थल ते बि ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, हुन में हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। मन हुननि जो अॼु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। अॼु भगवान हनुमान जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटणो आहे, न त कोई न कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ओवरऑल ॾींहुं तव्हां जो साधारण ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में पंहिंजे कार्यस्थल ते कोई विघ्न या बाधा सताए थी सघे, त घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश तव्हां जा सभु विघ्न दूर कंदा ऐं धन जी प्राप्ति भी थींदी। तव्हां जो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु ज़मीन ख़रीद करण जे लाइ या वाहन ख़रीद करण जे लाइ या कोई भी नओं कमु शुरू करण जे लाइ तमामु लाभदायक ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। कार्यस्थल ते भी ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते थोरो कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे, न त कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु धन प्राप्ति जा पर सुठा योग बीठा आहिनि। अॼु कोई वॾो कार्य भी तव्हां जो सिद्ध थी थो सघे, त अॼु जो ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि, त पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते ध्यानु ॾियणो आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं भी सुठो ई गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु भाग्य हुननि खे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। भाग्य जो साथ मिलण सां धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि। धन जी प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे। धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं साधारण गुज़रंदो। स्वास्थ्य तव्हां जो सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी भी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे।
अॼु धन प्राप्ति हुननि खे थी सघे, स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो ऐं ॾींहुं बि साधारण ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। चौमासे जा नियम। त अॼु जे ज्ञान जे पिटारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं चौमासे जा छा नियम हूंदा आहिनि। ईअं त चौमासे जो जेको विर्त चालू थींदो आहे उहो श्रावण मास शुक्ल पक्ष जी जेका सूमर ईंदो आहे, जेको असां साओ सूमर चवंदा आहियूं, तॾहिं खां शुरू थींदो आहे ऐं कार्तिक मास शुक्ल पक्ष जी चौथ तिथि हुन ॾींहुं हुननि जो उद्यापन थींदो आहे। काई बि मनोकामना तव्हांखे पुॼाइणी हुजे, भॻवान शिव खे चई करे तव्हां इहो पुॼाए था सघो। हिन जो विधान इहो आहे कि हर सूमर तव्हांखे व्रत रखिणो आहे, कथा ॿुधणी आहे, खीर, पंचामृत, मेवा, ऋतु फल हे सभु वठी करे भगवान शिव जे मंदिर में वञी करे हिकिड़ी सुपारी खणी पंहिंजी मनोकामना चई करे शिव जे अॻियां रखणी आहे। हर सूमर माना श्रावण खां वठी करे कार्तिक ताईं हर सूमर तव्हांखे व्रत रखिणो आहे, भगवान शिव जो ऐं सुपारीअ जी पूजा करणी आहे, कथा ॿुधी करे प्रसाद ग्रहण करणो आहे। हिन में नियम में इहो बि हिकिड़ो नियम आहे कि अगरि तव्हां इहो व्रत चालू था कयो त 4 सालनि ताईं तव्हांखे इहो व्रत चालू रखिणो आहे। छो त चवंदा आहिनि कि शिवजी जेके आहिनि उहे चौमासे जी चौकड़ी तव्हांखे पूरी करणी आहे। त मां उमेद थो कयां तव्हां हिन व्रत ऐं नियम जे बारे में सभिनीनि खे ॿुधाईंदा, पंहिंजी आस भगवान शिव खां पुॼाईंदा। चौमासे जे व्रत सां तव्हांजी हर मनोकामना भगवान शिव पूरी कंदा ऐं सभिनीनि जी जय जयकार कंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे सोनी तलरेजा जी जो थाणा मां महाराष्ट्र मां, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी भाउ जी शादी कॾहिं थींदी। त सोनी जी, तव्हांजे भाउ जे कुंडली जे हिसाब सां तव्हांजे भाउ खे हिकु दफ़ो काल सर्प दोष जी पूजा कराइणु खपे ऐं हुन सां तव्हांजो कार्य जल्द सां जल्द सिद्ध थी वेंदो। कंहिं बि ज्योतिर्लिंग जे स्थान ते वञी करे तव्हां विधि विधान सां इहा पूजा करायो त तव्हांजो कार्य जल्दी सिद्ध थी वेंदो। बाक़ी अक्टूबर खां पोइ सुठा योग बीठल आहिनि, जल्दी सां जल्दी गुड न्यूज़ अची वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।